नाज़रीन, लाड़काने जे क़दीमी मुराद शाह क़ब्रिस्तान जी ज़मीननि ते मुबैना तौर कब्ज़े ख़िलाफ़ शहरनि एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। उन हवाले सां रिपोर्ट करे रहियो आहे इशफ़ाक़ अली सांडाणो। लाड़काने जे बेस कॉलोनी जे रहवासियुनि क़दीमी मुराद अली शाह क़ब्रिस्तान जे पा असर मुबीना कब्ज़े ऐं क़ब्रनि जी बेहुरमती करण ख़िलाफ़ एहतिजाज कयो। मुज़ाहिरीन आवाज़ टीवी सां ॻाल्हाईंदे चयो त पा असरनि पारां क़ब्रनि खे मसमार करे कब्ज़ो कयो थो वञे। मुराद शाह जो मुक़ाम तमामु क़दीमी मुक़ाम आहे। पूरे लाड़काने जा जेके बि मैयतूं थींदियूं आहिनि तक़रीबन हिते अची दफ़नाईंदा आहिनि। हिकिड़े पासे खां कॉलोनी आहे, उन खां घिटी छॾियल हुई, जेका हिकिड़ो घर वारो माण्हू आहे जेके घिटी ते दर जे अॻियां कब्ज़ो करे उते भित दीवार कढी अथई। जेका घिटी छॾियल हुई हुन पंहिंजे घर में आणे छॾी आहे ऐं हू धमकियूं ॾिए थो पियो ऐं चवे पियो त असीं हिते खून कंदासीं, असीं न छॾींदासीं, हीअ घिटी असां बंदि कंदासीं। असांजो इहो एहतिजाज आहे त इहा घिटी असांखे आज़ादु थी मिले। असांजी उहा घिटी मेन सभिनि जी आहे मुक़ाम जी ऐं असां वियासीं, असां हुनखे झलियोसीं पर पोइ बि हू न मुड़ियो। उन खां बाद में पोइ वरी जेको आहे सो असांखे अॼु बि जेको आहे सो धमकियूं ॾिनी अथई त मां हिते कब्ज़ो कंदुमि ऐं भली मरी वञो त असां मरी वञूं पर हे असां छॾींदासीं न। मुक़ाम ते कब्ज़ो कयो आहे, इहो असांजी महिरबानी करे छॾाए वञे। तमामु रस्ते जी असांखे तकलीफ़ आहे, घिटी बंदि कई अथऊं। असांजी अर्ज़ी इहा आहे, महिरबानी करे हुकूमत खे अपील था कयूं SP DC इंतज़ाम खे त महिरबानी करे असांखे जेको आहे घिटी खोलाए ॾियो। जॾहिं त इल्ज़ाम हेठि आयल बा असरनि पाण ते लॻल इल्ज़ामनि खे रद्द करे छॾियो। हीअ जॻह मां वरिती हाफ़िज़ अली अनवर लिगारी खां 2000 फुट। उन खां बाद में जॻहनि जा अॾु जेके बि मुहाग हुया हाजी साहब ॾींदो वियो उन्हनि मुहागनि जे साम्हूं पैसनि सां त बाबा असां मुक़ाम खे सिर्फ़ु सिधियूं घिटियूं ॾींदासीं, पासे वारियूं घिटियूं न ॾींदासीं। बाक़ी हीअ जेको टुकुर ॾियूं था त असांजे प्लाट जा मुंहं थियनि था मुक़ाम ॾे, उन जे करे असां उन हेतिरे हद ताईं इहे घरनि खे ॾियूं था ऐं तुंहिंजो दरवाज़ो बि ओभर पासे ॾों बीहंदो ऐं तोखे असां 430 फुट लिखत में करे ॾियूं था, जेका असांखे 430 फुट लिखत आहे, दस्तावेज़ ऐं 7 फार्म थियल आहे। ऐं कल्ह हाजी साहब ताईं असां वियासीं, उन चयो त बाबा मां तव्हांखे लिखी ॾिनी आहे, अॼु बि इहा ॻाल्हि आहे, सुभाणे बि इहा ॻाल्हि आहे, इहा घिटी न रहंदी, तुंहिंजी घिटी बि ओभर जे पासे ॾों आहे। जेकॾहिं वाक़ई क़ब्रिस्तान ते कब्ज़ो करे उते घर ठाहिया था वञनि त लाड़काने इंतिज़ामिया फौरी तौर ते कब्ज़ा ख़तमु कराए क़ब्रनि जी बेहुरमती करण खां बचाए। कैमरामैन शेरियार लोढे सां गॾु इशफ़ाक़ अली सांडाणो, आवाज़ TV न्यूज़ लाड़काणो।